नाज़रीन अवांखे बुलेटिन में अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त बल्दियात खाते इमारतुनि घरनि ऐं कमर्शियल प्लाज़ान जे नक्शनि जी मंज़ूरीअ ते पाबंदी लॻाए छॾी आहे। निगरान सूबाई वज़ीर मुबीन जुमाणी तरफ़ां बल्दियात खाते खे हिदायत जारी कंदे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त पाबंदी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी समेत समूरनि अथॉरिटियुनि ते लागू हूंदी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त समूरे क़िस्म जी बिल्डिंग प्लान लेआउट प्लान ते पाबंदी हूंदी। पाबंदीअ जो हुक्म अणॼातल मुदे ताईं लागू हूंदो। नोटिफिकेशन में वधीक चयो वियो आहे त कराची डेवलपमेंट अथॉरिटी, मलीद डेवलपमेंट अथॉरिटी, लियारी डेवलपमेंट अथॉरिटी, हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी, सेवन डेवलपमेंट अथॉरिटी, टाउन प्लानिंग खाते ते पाबंदी लागू हूंदी। नाज़रीन अवां सां हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर कंदा हलूं त बल्दियात खाते इमारतुनि घरनि ऐं कमर्शियल प्लाज़ान जे नक्शनि जी मंज़ूरीअ ते पाबंदी लागू करे छॾी आहे। निगरान सूबाई वज़ीर मुबीन जुमाणीअ तरफ़ां बल्दियात खाते खे हिदायत जारी कंदे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त पाबंदी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी समेत समूरनि अथॉरिटियुनि ते लागू हूंदी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त समूरे क़िस्म जी बिल्डिंग प्लान लेआउट प्लान ते पाबंदी हूंदी। पाबंदीअ जो हुक्म अणॼातल मुदे ताईं लागू हूंदो। नोटिफिकेशन में वधीक चयो वियो आहे त कराची डेवलपमेंट अथॉरिटी, मलीद डेवलपमेंट अथॉरिटी, लियारी डेवलपमेंट अथॉरिटी, हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी, सेवन डेवलपमेंट अथॉरिटी, टाउन प्लानिंग खाते ते पाबंदी लागू हूंदी।